अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो हथियार न्यूज़। आऊं आहियां आदम शमाणी। आम ख़बर सां शेयर कंदो हलां त सालियापट वारे इलाइक़े पोलिंग दरगाह हिम्मत अली शाह में पीपी पारां धांधली जा रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया ऐं शाम 7 बजे ताईं पोलिंग स्टेशन जारी रहियो ऐं जाली बोगस वोट हणी करे पंहिंजे उम्मीदवार खे जीतायो वियो ऐं खटायो वियो। उते असांजो रिपोर्टर मौजूदु आहे राहिब मंगरियो। वधीक उन्हनि खां तफ़सील पुछा कंदासीं त राहिब छा तफ़सील आहिनि, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, इन वक्त असां मौजूद आए हूँ सालियापट जे सहराई इलाइक़े हिम्मत अली शाह यूसी हिते जेको आहे सो ऐं हिते जेको आहे सो पोलिंग जो अमल हिन वक्त ताईं जारी आहे। टाइम जेको आहे सो 7 बजी रहिया आहिनि ऐं हिन वक्त ताईं जेको आहे सो पोलिंग जो अमल जारी आहे। असां सां आज़ाद उम्मीदवार धनी वक्त शबाणी असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त असां हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा चवणु आहे। साईं, छा चवणु चाहींदो तव्हां हिन महिल ताईं जेको आहे सो पोलिंग हले थी पई, छा चवंदो हुन ते? साईं, असांजो क़ौम परस्ती हलियो। सॼो ॾींहुं पुलिस वारनि पैसा खाई असांजे माण्हुनि खे अंदरि वोट कास्ट करणु कोन ॾिनो। आख़िर टाइम में चयूं तव्हां अंदरि हलो, अंदरि विया सॼा माण्हू। हे तव्हां ॾिसो था, सभु बरोच क़ौम जा, ॿियो को माण्हू न आहे। 150 माण्हू आहे, उहो सॼा अंदरि विया। वरी पुलिस पैसा खाई लठियूं हणी ॿाहिरि कढी छॾनि। प्रेसिडेंट ऑफिसर सां ॻाल्हायो, उहो असांखे जवाबु ॾेई रहियो आहे। न त जेके बाउंड्री खां अंदरि आहिनि उहो माण्हू वोट कास्ट करे सघंदा, उन्हनि जो हक़ आहे कास्ट करणु। असां सां नाइंसाफ़ी कयो थो वञे। ख़ुदा असांजो इहो अपील दर्ज कयो वञे मथे। आला अख़्तियारनि ताईं असांजो अपील आहे। आला अख़्तियारनि ताईं असांजो अपील आहे। हिननि जो चवणु इहो ई आहे त बाउंड्री खां अंदरि जेके बि वोटर्स हूंदा आहिनि उनजो वोट कास्ट कया वेंदा आहिनि। जॾहिं त जेको आहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं पुलिस गॾिजी करे जेको आहे असांजे माण्हुनि खे ॿाहिरि कढियो आहे ऐं असांजे माण्हुनि जा वोट कास्ट न पिया करणु ॾिना वञनि। जी।